फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा। क़ील व मन अबा या रसूलल्लाह? क़ाल मन अतानी दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। पाण करीम फरमायो सारी उम्मत जन्नत में वेंदी। कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा। मुझी सारी उम्मत जन्नत में दाखिल थींदी मगर वो न वेंदो जेको जन्नत में दाखिल थियण खां इनकार करे। अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न मअल उसरि युस्रन इन्न मअल उसरि युस्रा फ़इज़ा फ़रग़त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। हमदो सना किबरियाई अज़मत वदाई रब करीम के जुगा जेको कुल कायनात जो अकेलो खालिक व मालिक है। ला तादाद बेहिसाब दुरूद व सलाम आका दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नामे नामे ज़ात गिरामी थे। मौजूद सामीन, अज जो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह काफ़ी उन्वान ते उलमा किराम खिताब फरमायो है। आउं मुख़्तसिर अर्ज़ कंदुसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत असांजे लाइ वॾी रहनुमाई कंदो आहे। उन जे किरदार खे, उन जे अफ़कार खे, उन जे आदतुनि खे अपनाईंदो आहे ऐं उन जी सोच इहा हूंदी आहे त आउं बि ईअं थियां जीअं मुंहिंजो दोस्त आहे, आउं इहो अमल कयां जीअं हीउ पियो करे। बसा औकात मोहबत में अची करे कपिड़ा बि दोस्त हिकु जहिड़ा सिबराईंदा आहिनि, टोपियूं बि हिकु जहिड़ियूं वठंदा आहिनि, रंग बि हिकु जहिड़ो इस्तेमालु कंदा आहिनि। हुनजी चाल चलत गुफ़्तगू ॻाल्हाइण तरीक़ेकार उहो ई अपनाईंदा आहिनि, हिक ॿिए जी नकुल कंदा आहिनि। इहो हिकिड़ो मोहबत जो इज़हार आहे। पोइ छोर उम्मत वारा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हर पहलू खे अपनाइनि जेको पाण करीम करे विया। छो जो ईमान वारे जी मोहबत सभ खां वधीक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि रसूल खां मथे कंहिंजी न आहे। अल्लाह का पूरी कायनात में अल्लाह जे रसूल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सभ खां वधीक मोहब्बत हुअणु घुर्जे ऐं इहो ईमान जो वॾे में वॾो हिसो आहे। क़ुरान मजीद में बि अल्लाह सुब्हानहु व तआला साफ़ साफ़ ज़ाहिर फरमाए छॾियो ऐं ज़ाहिर को बि शक ऐं शुबह न फरमाई त जेको शख़्स अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां सवा ॿियनि सां मोहबत जो इज़हार थो करे उहो ईमान खां ख़ारिज आहे। हता के एतिरे क़दुरु बयानु फरमाए वियो त ए ईमान वारो, तव्हांजो ईमान तेसि ताईं नामुकम्मल आहे जेसि ताईं कायनात में जेके बि तव्हांजा अज़ीज़ो अकारीब आहिनि, माइट आहिनि, अबो ऐं अम्मा आहे, भाइर ऐं भेनरूं आहिनि, रिश्तेदार आहिनि, अहबाब ऐं दोस्त आहिनि, हर शइ औलाद आहे, सभिनी खां मथे जेसी मुंहिंजे पैगंबर खे महबूब न सम्झंदो तेसी तव्हांजो ईमान नामुकम्मल आहे। प्रोग्राम ने जलसन में सारी रात पाण करीम जे सूरत जो ज़िक्र थिए थो। रसूल करीम साहब जो चेहरो मुबारक हिन तरह हो, पाण करीम जा ज़ुल्फ़ो हिन तरह हुयूं, सय्यदुल कौनैन जूं अखियूं मुबारक हिन तरह हुयूं, पाण करीम जा हथ मुबारक हिन तरह हुआ। पूरी रात ख़तीब गुज़ारे थो पाण करीम जी सूरत बयान कंदे, पर मजाल आहे जो सीरत ते बयान करे। छाजे करे जो असुल त बुनियादी मामिलो आहे सीरत जो। ऐं पाण करीम साहब साफ़ साफ़ बयान फरमाए विया, फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा।
कील वमन अबा या रसूल अल्लाह काल मन अतानी दखल जन्नह वमन असानी फकद अबा। पाण करीम फरमायो सारी उम्मत जन्नत में वेंदी, कुल उम्मती यदखुलून अल जन्नत इल्ला मन अबा। मुझी सारी उम्मत जन्नत में दाखिल थींदी मगर उहो न वेंदो जेको जन्नत में दाखिल थियण खां इनकार करे। कील या रसूल अल्लाह अल्लाह जा नबी कहिड़ो बदनसीब आहे, बदबख्त आहे जेको जन्नत में दाखिल थियण लाइ तयार न थिए। हेॾियूं जन्नत में निमतूं हूंदियूं जंहिं लाइ पूरी ज़िंदगी हिन पियो घुरियो त अल्लाह मरण खां पोइ जन्नत में दाखिल कजां। ओ कहिड़ो बदनसीब आहे जेको जहन्नम में वञण जे लाइ तयार आहे पर जन्नत में दाखिल न थियण लाइ तयार आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ाहत फरमाई आहे। पाण करीम फरमायो मन अतानी दखल जन्नह, जिन मुझे इताअत कई आहे सो जन्नत में दाखिल थींदो। वमन नसानी फक़द अबा, जिन मुझे सुन्नत जो इनकार कयो, मुझे इताअत जो इनकार कयो, मुझे सीरत जो इनकार कयो, गोया कि उन जन्नत में दाखिल थियण खां इनकार कयो। मालूम इहो थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत ई सॼो मामिलो आहे। जेसीं सीरत खे अपनाईंदासीं न तेसीं असांजो को मसइलो हल ई न थींदो, अल्लाह वटि कॾहिं बि सुखरो न थींदासीं। वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। फरमाए जी अल्लाह जी इताअत कई आहे, जंहिं रसूलुल्लाह जी इताअत कई आहे फक़द फाज़ फौज़न अज़ीमा, बेशक उहो वॾो कामयाब थी वियो आहे। पर जंहिं अल्लाह जी रसूल जी फरमान बरदारी न कई आहे, इताअत रसूल में ज़िंदगी न गुज़ारी, पाण करीम जे सीरत खे फॉलो न कई, यादि रखिजो उहो नाकामी ना मुराद आहे। कामयाब ई कामयाब उहो आहे जेको रसूलुल्लाह जी सुन्नत ते हले। हीअं ॾिसो त जशन केॾा हूंदा माण्हू कुझु ॾिसनि, सुबुह खां वठी शाम ताईं नौजवान जट में झंडियूं हूंदियूं आहिनि, सुबुह खां वठी राति ताईं। निमाज़ जो चईसि निमाज़ कान पढ़बी, ॾाढ़ी जो चईसि ॾाढ़ी कान रखबी। जेकर नबी सां सुन्नत सां नबी सां मोहबत आहे त नबी जे सुन्नत सां मोहबत कयो, उन खां बाद में मुहब्बाने रसूल माण्हू थी सघे थो। ख़ाली जशन मनाइण सां या झंडी खणी हलण सां सुबुह खां वठी शाम ताईं जुलूसनि में शरीक थियण सां मुंहिंजा साईं मोहब्बत रसूल जो इज़हार न थींदो। मोहब्बत नबी जे इज़हार रसूलुल्लाह जे मोहब्बत जो इज़हार इन में आहे त पाण करीम जे सीरत खे अपनायो, फॉलो कयो पाण करीम जो जेको तरीक़ेकार रहियो उन तरीक़ाकार ते हलंदो तॾहिं कामयाब हो। इन में अवां जी कामयाबी आहे। बाक़ी ख़ाली जुलूसनि में शिरकत करण या नालो वठी पाण करीम जे नाले नारा हणण उन सां को इज़हार कोन थो थी सघे। हक़ीक़त आहे त पहिरीं अमल कयो, सीरत हुन खां पोइ कामयाबी कामयाब आहे। इन में को शक न आहे त पाण करीम सां सीरत खे अल्लाह सूरत खे अल्लाह ताला बहितरीन बनायो। कायनात में केर बि न आहे जो पाण करीम सां सीरत जो मुक़ाबिलो करे सघे। न कायनात में को अहिड़ो आहे जेको पाण करीम सां सीरत जो मुक़ाबिलो करे सघे। पाण सूरत में बि यकसा हा त सीरत में यकसा हा। रसूल करीम सां सूरत बि सभिनी कायनात में सभ खां वधीक अल्लाह खेनि हुस्न जमाल अता कयो हो त सीरत में पाण सभिनी मुनफरिद। तॾहिं हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण करीम सां जी मदह में फरमाईंदो आहे, मोहब्बत में अची करे छा फरमाईंदो आहे त अल्लाह ताला तव्हांखे जेका चहिरो अता कयो आहे ऐं अहिड़ो हुस्न जमाल कंहिंखे अल्लाह अता न कयो आहे। ऐं अल्लाह ताला तव्हांखे बेऐब बनायो आहे, अहिड़ो बेऐब जो अॼु ताईं कायनात में कंहिं औरत अहिड़े बच्चे खे जनम ई कोन ॾिनो। अॻिते फरमाई खुलिक़्त कमा तशाउ, ईअं अल्लाह ताला तव्हांखे पैदा कयो आहे गोया कि जीअं तव्हां चाहियो ईअं थियो। अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रोशनी चंड जी निहारे थी, चांडोखी रात आहे, चंड में निहारे थी वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अब्सर ते निहारे थी ऐं सोच हिन में आहे कि चंड जी रोशनी ऐं उनजी एॾो रोशन चंद एॾा पाण करीम सल्लल्लाहु जो चेहरो अब्दस रोशन आहे। आख़िरकार बीबी आशा इहो फ़ैसिलो कयो त चंड में बि कुझु न कुझु निशान कट रहनि पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरो बिही
त ही पाण करीम सल्लल्लाहु जेकर संदस सूरत जी ॻाल्हि थी करे तॾहिं बि पाण करीम सल्लल्लाहु खे अल्लाह ताला आला मक़ाम अता कयो आहे। तॾहिं त जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु मदीने में आया हुआ त सहाबा जे ज़बान में लफ़्ज़ कहिड़ा हुआ? तलउल बदर अलैना मिन सनियातिल विदा वजब शुक्र अलैना मन दाअ लिल्लाहि दाइ। सहाबा इकराम फरमाईंदा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते जे नज़र पई आहे, पाण करीम मक्के जे मां मदीने जे पहाड़नि ते चढ़िया आहिनि। असीं सुबह शाम इंतज़ार पिया कयूं, पहाड़नि ते मथे चढ़ी करे ॾिसंदा आहियूं त पाण करीम जो चेहरो कॾहिं नज़र ईंदो। सैयदुल कौनैन जीअं मके मां मदीने में आया आहिनि, जीअं मदीने जे जबल ते नज़र पइजी वई आहे, सभिनी जे ज़बान में इहे अल्फाज़ आया, नंढड़ा बि ॻाइनि पिया त वॾा बि ॻाइनि पिया, चवंदा तलउल बदर अलैना मिन सनियातिल विदाइ वजब शुक्र अलैना मन दाअ लिल्लाहि दाइ। चवण लॻा कहिड़ो नसीब थी आहे, अॼु चंड ज़ाहिर थियो आहे इन्हनि पहाड़नि विचां पाण करीम सल्लल्लाहु जे चेहरे खे चंड सां मुमासिलत ॾियनि था त जो सैयदुल कौनैन जी सूरत अल्लाह ताला अहिड़ी ख़ल्क़िया जो काइनात में कंहिंखे अहिड़ी सूरत न मिली आहे। तलउल बदर अलैना मिन सनियातिल विदाइ वजब शुक्र अलैना मन दाअ लिल्लाहि दाइ। फरमाई हाणे असांजे मथां शुक्र लाज़मी थी वियो आहे जो पाण करीम सल्लल्लाहु मके मां तशरीफ़ फरमा थी करे मदीने में आया आहिनि। अहिड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु जो चेहरो आहे जिनजी सहाबा सिफ़त बयान कनि पिया, फज़ाइल बयान कनि पिया, पर जॾहिं सीरत जो मामिलो ईंदो आहे त पाण करीम साहब जी सीरत में हमदर्दी पाण करीम जी सीरत में आहे, ग़रीबनि मिस्कीननि सां हदोकी पाण करीम जी सीरत में आहे, यतीमनि जी परघोर पाण करीम जी सीरत में आहे, मिस्कीननि जी परघोर पाण करीम जी सीरत में आहे। सैयदुल कौनैन जॾहिं दुनिया मारे पिया कनि था, इहो सीरत जो पहलू आहे, इहो सूरत सां गॾु सीरत बयान ज़रूरु कंदा कयो। फरमाइनि था साहिबियो यादि रखिजो, यतीमनि जो ख़्यालु कजो, मतां यतीम परेशान हाल हुजनि उन्हनि जी परघोर कजो, मिस्कीनी ग़रीबनि जो ख़्यालु कजो, बुख आयलनि जो पेट भरिजो। तॾहिं फरमायो सभ खां वधीक अफ़ज़ल सदक़त अन तुशबिह कबदन जाइया। यादि रखिजो मुंहिंजा साहिबियो, बुखे शख़्स खे ढो कराईंदो इहो वॾो सदको आहे, इहो सीरत जो हिसो आहे। यतीमनि जी परघोर सीरत जो हिसो आहे, बेवाहनि लाचारनि जी परघोर सीरत जो हिसो आहे। जेकर को कमज़ोर आहे त उन कमज़ोर जी मदद करणु सीरत जो हिसो आहे। पाण करीम सां जेकर मज़दूरी करे त उनखे मज़दूरी उन टेम ते ॾिजो। यादि रखिजो आतुल अजीर अजरहू क़ब्ल अन यजफिरकहू, उनखे उन टेम ते मज़दूरी ॾेई छॾियो जो उनजो पघर सुक ई न, इहो बि सीरत जो हिसो आहे। ख़ाली पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदही बयान में न तूं नाहिन ॻाल्हियूं, पर पाण करीम जे सीरत ते अमल करण जो लाज़मी आहे। पाण ख़ुदि बात में शरीक थिया आहिनि, जंगियूं ऐं जिहाद आहिनि। जंग उहद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिरो ज़ख़्मी कयो जो ज़िर मुबारक जेका आहे साजी कुंडी उनजी कड़ी पाण करीम जे सीने मुबारक में विया जो रत फुहारा करे निकितो आहे ऐं पाण करीम साहिब आङिरी ज़ख़्मी थी वई आहे। तॾहिं पाण मां हिन क़ौम जो कहिड़ो हाल थींदो जे पंहिंजे नबी खे ज़ख़्मी कयो आहे। इहो सीरत जो पहलू आहे। जंग बदर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि प्यारनि जे हथनि सां जनाज़ा खणनि था। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ज़बान ते आहे, बेसब्री का बि कान्हे का, इहो बि सब्र सीरत जो हिसो आहे। ख़ुशी जो मक़ाम आहे त शुक्र, इहो बि सीरत जो हिसो आहे। जिहाद जो मैदान सीरत जो हिसो आहे। मस्जिदनि जी आबादी सीरत जो हिसो आहे। सदक़ात ख़ैरात करणु सीरत जो हिसो आहे। ग़रीबनि नातवा परेशान हालनि जी मदद करणु इहो सीरत जो हिसो आहे। जेकर सीरत असीं अपनाईंदासीं, असीं सीरत ते अमल कंदासीं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां सुरख़ुरू आहियूं, अल्लाह खे बि राज़ी कंदासीं, अल्लाह जे रसूल खे बि राज़ी कंदासीं। बाक़ी ख़ाली कोकड़ न रहण सां मुंहिंजा साईं को फ़ाइदो कोन थींदो। तंहिं करे तॾहिं बि असांजो जश्न आहे, तॾहिं असांजी ख़ुशी आहे जॾहिं पाण करीम साहिब जे हर फरमान ते असीं हलूं ऐं फरमान ते हलण खां बाद में अल्लाह ताला इन नतीजे में असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस जो वाली वारिस बनाए छॾे असीं पोइ कामयाब। इहा असुल मक़सद इहो आहे, अर्ज़ु करण जो मक़सद इहो आहे त ही सभु मामला जेके आहिनि असीं संजीदगी सां वठूं। इन मस्जिद जी आबादी, अल्लाह जे घर जी आबादी, ही जिहाद में हिसो वठणु,
कि ग़रीबनि मिस्कीननि जी मदद करण, ही सदको ही ख़ैरात करण, इन्हनि शयुनि खे जॾहिं असीं वठंदासीं त सम्झो सीरत जी अमल पिया कयो। अल्लाह बि राज़ी थी वेंदो, रसूलुल्लाह बि राज़ी थी वेंदा। अल्लाह सुब्हानो व तआला मूंखे वांगे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजी बहितर अंदाज़ में हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व